तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानब मुझे जियम में आज़ार जानवा साहिब दे शफ़ा मियाँ मरीज़न खे। दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंध सुपरस्टार अमजद हुसैन। दोस्तों तव्हांखे त ख़बर हूंदी बिल्कुलु त अॼुकल्ह हिन दुनिया में कोरोना वायरस जी जेको आहे सो वबा फैलिजी वई आहे ऐं हुन पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। सो वधि में वधि कोरोना खां बचाव कयो, एहतियात कयो। इन जो कोई इलाजु न आहे। इन जो सिर्फ़ु इलाजु इहो आहे त माण्हू एहतियात करे घर में वेही रहे सुकून सां। ज़िंदगी हूंदी त जेको आहे इहे मज़ा पोइ माण्हू इंजॉय कंदो, मज़ा वठंदो, घुमंदो फिरंदो। ऐं जी आहे त जान आहे, जी न हूंदो त पोइ जान किथां हूंदो। सो मां तव्हांखे हिकिड़ी इहा गुज़ारिश कंदुमि त कोरोना खां वधि में वधि पंहिंजो बचाव कयो। अगरि जेकर तव्हांखे को ॿाहिरि कमकार आहे, को सीधो सामान वठिणो आहे, का शइ वठणी आहे त माण्हू तव्हांखे मास्क पाइण जी ज़रूरत आहे। सेफ्टी आहे हिकिड़ी, माण्हू पंहिंजो मास्क पाए ॿाहिरि निकिरे ऐं पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखो। ऐं बार बार तव्हां जेको आहे सो साबुण सां या सैनिटाइज़र सां कहिड़ी बि शइ हुजे त हुन सां बार बार 10-10 मिंटनि खां बाद में तव्हां पंहिंजा हथ धो। इहा हिकिड़ी जेको आहे सो जेके हथ में जेके जरासीम हूंदा उहे मरी वेंदा हलिया ऐं इहा हिकिड़ी सेफ्टी आहे। सो कोरोना खां वधि में वधि पंहिंजो बचाव कयो, इन जो कोई इलाजु न आहे। ऐं ॿी हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त मुश्किल मोटी आया अलहमदिल्ला ड्रामो रिकॉर्ड थी वियो आहे 25-30 क़िस्तूं 25-30 क़िस्तूं ड्रामो रिकॉर्ड थी चुको आहे। ऐं इन कोरोना जे वजह सां असांजो ड्रामो रुकियो पियो आहे ऐं हाणे न पियो थिए। 4-5 क़िस्तूं हलियूं हुन खां अलावा 4-5 ॿियो जेको ड्रामो रहियल आहे उहो हाणे न आहे थियो। सो इनशाला मुश्किल मोटी आहे में मुंहिंजो करेक्टर आहे ऐं मां बि हुन ड्रामे जो हिसो आहियां। मां बि आहियां सिंध सुपरस्टार खां खॼियो आहियां ऐं केटीएन चैनल ते कमु कयां पियो अलहमदिल्ला बाक़ाइदे। ऐं तव्हांखे मज़ो ईंदो, लुत्फ़ु अंदोज़ थींदो, तव्हां बाक़ाइदे तव्हां खिलंदा इनशाला। अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो आहे। हुन में जेके कास्ट आहे अब्दुल मनान अब्बासी, मामा लालू मवाली, शबीरा चन्ना ऐं खोड़ सारा अदाकार जेके मशहूरु जेके फेमस आहिनि। साजिदा सिकंदर, हुन सां मुंहिंजो बि करेक्टर आहे, मां बि कयां पियो। अलहमदिल्ला तव्हांखे ड्रामो वणंदो ऐं तव्हां बाक़ाइदे खिलंदा। दोस्तों अगरि जेकर तव्हांखे ये वीडियो मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। महिरबानी।